कुत्ता बाज़ार में हलन था तव्हां ॾिठा आहिनि? कुत्ते जो पुछ सदाईं हीअं हूंदो। कुत्ते जो पुछ गोको हूंदो, हुन में हीअं मोड़ हूंदो वटि, इहो सिधो कोन थींदो। कुत्ते जो पुछ सिधो तॾहिं थींदो जॾहिं हिकिड़े कुत्ते खे 12 कुत्ता फिरी ईंदा, पोइ भॼंदो, पोइ लोढ़े में वञी लिकंदो, पोइ पुछ मां वर निकिरंदो। तेसिताईं कुत्ते जे पुछ मां वर कोन निकिरंदो जेसिताईं हुनजे पोयां 6 कुत्ता न लॻा। पोइ भॼंदो, पोइ पुछो टंगुनि जे हेठां मटे धुन हलियो वेंदो। वापडा वारा कुत्ते जो पुछ आहिनि। जीअं कुत्ते जे पुछ मां वर कोन निकिरंदो न, वापडा वारनि मां वर कोन निकिरंदो। जुल्फ़कार अली भुट्टे मरहूम 12 इंजीनियर हिकिड़े धक में सस्पेंड कया, तॾहिं बि वापडा वारा कोन सुधरिया। अॼु जो अॼु तव्हां शादी रखो, वापडा वारनि खे रुपया 10,000 ॾेई अचो त सांझी मुंहिंजी छोरे जी शादी आहे, बिजली न विञाइजा, हीअ मुंहिंजी अछी ॾाढ़ी आहे, ज़लज़लो अची को सकरंट ॿुॾी वञे सॼी त भले बाक़ी बिजली कोन ईंदी, छो त 10,000 वठी वेठा आहिनि। बाक़ी जलसो हूंदो त बिजली बंदि। लोड शेडिंग धूड़ जे मुंह में